अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त मूसा लाला खे चवे थो त वॾो गैरत जो कमु कयो अथई। पंहिंजे ई घर में पुलिस जो छापो हणायो अथई, उहो बि नवाब खान जे चवण ते। मूसा लाला खे चवंदो त तूं जंहिंखे पंहिंजो सुठो दोस्त सॾींदो आहीं, उहो असल में तुंहिंजो वॾो दुश्मन आहे। नवाब खान तोखे ऐं सिजावल खान खे पाण में वेढ़ाइण थो चाहे। लाला तोखे नवाब खान इस्तेमाल पियो करे, इहो तूं सम्झी नथो सघीं। लाला, तूं कुझु अकुल मां कमु वठ। जेकॾहिं तुंहिंजो पीउ नवाब खान वटि क़ैद न हुजे ऐं मीर खे आज़ाद कराइण में नवाब खान तोखे इस्तेमाल न कयो हुजे, लाला, जेकॾहिं मुंहिंजूं इहे ॻाल्हियूं कूड़ियूं निकितूं त पोइ तूं मूंखे अची चइजांइ। नवाब खान लाला जे पीउ खे चवंदो त तोखे असां ज़रूरु मारींदासीं, पर कुझु सबर कर। जीअं त सिजावल खान जेल मां आज़ाद थी अचे ऐं पोइ तोखे मारे सिजावल खान जे ओताक ते वञी फिटो कंदासीं, त जीअं सिजावल खान ऐं लाला पाण में हिक ॿिए जा दुश्मन थी वञनि ऐं हिक ॿिए खे मारण ते लही अचनि। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।